हाणे माण्हू अहिड़ा ख़राब थिया आहिनि हिकिड़ो त मोबाइलूं इन्हनि खानो ख़राब करे छॾियो आहे हिकदमि जेको बि थिए बुखार थिए चइजे मतां हिनखे हिसाब आहे मतां हिनखे को सायो अथसि मतां कंहिं इल्मु कयो अथसि ये मता जो करे तो खुदा जा बाना चरियो अच्छा हथ रख तो हे नेरड़ो बरे थो बुखार में हाने मता बि छो तो करे ॾिसें तो हमराह तो अचे हिकिड़ो ॿिनि पेरनि ते उभो सिधो यार माण्हू नथो लॻे मथां का भला हुजे हाणे अंधो आहे छा ॾिसे नथो ॿ माण्हू त पेर अथसि ॿ अथसि हथ अथसि ॻाल्हाईंदो थो अचे सर करे जी थो करे हाणे छाजी भला थी असां माण्हू इन मुसीबत में बुखार आहे तॾहिं बि हिसाब अथसि जेकॾहिं पेट में सूर आहे तॾहिं मीअं अथसि मिर्गी अथसि पोइ त जिन पको आहे अल्लाह अकबर अदा कुछ खुदा को ॾिजो ईअं न कयो मामला पंहिंजा अल्लाह जे हवाले कयो नबी ऐं पोइ वरी छा कंदासीं फौरी भॼंदासीं भोपन ॾे जादूगरनि ॾे इन्हनि बेईमाननि ॾे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन अता अराफन औ काहिनन फसद्दक़हु बिमा क़ाल फ़क़द कफ़र बिमा नुज़िल अला मुहम्मद जेको माण्हू भोपे वटि वियो या जादूगर वटि वियो या अहिड़े काढे वटि वियो पोइ उनखे वञी अहवाल ॿुधाई हुन चयसि त बीह त मां किताब पटे थो ॿुधायां किताब खोले अदा हे हीअं अथई हे हीअं अथई हे हीअं अथई हे हीअं अथई तुझे हा साईं जाई थो चवे नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरान तो तुंहिंजो ईमान ख़त्म थी वियो अल्लाह अकबर ॿुधाए थी भोपाल घणनि खे छॾाईंदा आहिनि हो बेईमान वेठो आहे बुखियो मरे थो त 5 रुपया ॾेसि त हुनजे पेर हियांव जो सूर लहे तूं वरी हुनखो शफ़ा वठण में ख़ुदा जा बाना पाण जहिड़े माण्हू खां जेको तो जेतिरो ईमान बि कोन्हे सो बेईमान लॻो वेठो कूड़ वेठो थो ॻाल्हाए माण्हुनि सां तंहिंजे करे अदा अल्लाह ॾे मुतवजह रब खां दुआ घुरंदव न अल्लाह जे मथां अल्लाह जी तरफ़ां यकीनन तव्हां ॾे रहमत ईंदी अल्लाह खां सवाइ ॿियनि खे न नफ़े जा नुक़सान मालिक अथई न नुक़सान जा मालिक अथई जे ईअं कंदे ॿियनि खे सॾींदे त पोइ तूं ज़ालिम आहे अब जॾहिं ज़ालिम थींदो त अल्लाह थो फरमाए त ज़ालिम जे मथां अल्लाह जी लानत पवंदी वई यमसस्क अल्लाह बिज़ुर्रिन फला काशिफ लहू अब हे जा बीमारी तकलीफ़ ॾुख सुख ईंदा आहिनि कंहिंजे तरफ़ां ईंदा आहिनि अल्लाह तो फरमाए जे मुंहिंजे तरफ़ां तकलीफ़ जो फ़ैसिलो थींदो त दुनिया न लाहे सघंदी पर जे मां तुंहिंजे लाइ भलाई जो फ़ैसिलो कंदुमि त दुनिया न रोके सघंदी अल्लाह जी मर्ज़ी आहे पंहिंजे बाननि खे जीअं वणेसि तीअं पहुचाईंदो आहे पर अल्लाह ॾाढो गफ़ूर रहीम आहे तुंहिंजो हथ अल्लाह ॾे खणंदे न अल्लाह तुंहिंजा बाना तोसां लेखाईंदा आहिनि तोसां ठाह आहे कुल ए सोना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू माण्हुनि खे चओ त क़द जाअकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम तव्हांजे रब जे तरफ़ां हक़ आयो अथव पोइ जे हिदायत वठंदव त हिदायत पाण खे कमी ईंदव जे गुमराह थींदो त पंहिंजो पाण खे जहन्नम में ॿोड़ींदव मां तव्हांजो वकील न आहियां मूंखे हुकुम आहे त अल्लाह जे वही जे ताबे थियां सब्र करे मज़बूत बिहां जेसिताईं अल्लाह ताला फ़ैसिलो करे क़यामत जे ॾींहुं अल्लाह बहितरीन फ़ैसिलो कंदो दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांजे हिननि मसाजिद ऐं मदारिस खे ता क़यामत आबाद रखे रब सुब्हानहु व तआला असांखे भलाई ऐं नेकीअ जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह असां सभिनी जे बचड़नि खे क़ुरान जी तालीम पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए कंहिं दोस्त पंहिंजे वालिद जे लाइ सिहत जी दुआ घुरी आहे अल्लाह ताला उनखे सिहत अता फरमाए रब असांजे सभिनी बीमारनि खे शफ़ा ॾे रे औलादनि खे औलाद ॾे औलाद खे हिदायत वारो करे अबे अमा जो फर्माबरदार करे जेके वफ़ात करे विया आहिनि अल्लाह उन्हनि जे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणाए असां सभिनी जे मथां रहमत करे रब सुब्हानहु व तआला जेसिताईं जीअरा हुजूं त ईमान ते रहाए मरो त कलमो नसीब करे असांजे बच्चनि खे क़ुरान पढ़णु पढ़ाइणु ऐं निमाज़ अहल अयाल ऐं ज़ालुनि ज़ार बच्चनि में सभिनी खे निमाज़ नसीब फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।